नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हां सिरिया STV न्यूज़ ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। शामिल करियूं था जाती खां नथार अहमद समैजो जी हीअ रिपोर्ट। जश्न ईद मीलादुलनबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में दरगाह मशवरी शरीफ जे साहिबजादा पीर उबैद जान मशवरी जिन जे अॻाणे में सवें आशिकाने रसूल जी शानदार रैली सजावल खां शुरू थी सजाल खां जाती पहुतल जश्न मुस्तफ़ा जे शानदार रैली के इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा कई वई। मरहबा या मुस्तफ़ा जी गूंज सां जाती पहुतल रैली जो शानदार इस्तक़बाल कयो वियो, जॾहिं त फाज़ल चौक ते मिलाद मुस्तफ़ा जे मुनक़द कयल रूहानी महफ़िल के दरगाह मशवरी शरीफ जे साहिबजादा पीर उबैद जान मशवरी जमायत अहले सुन्नत अगवान मौलवी मीर मोहम्मद अल मरूफ मीर जान नईमी मौलवी मोहम्मद अमीन थहीम नूरानी ख़िताब कंदे ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान मुबारक में लफ़्ज़नि जा गुल निछावर कया ऐं चयो त महबूब जी आमद जो महीनो आहे। इन लाइ इहो ज़रूरी आहे त मुस्लमान हिन भलारे महीने में 12 रबीउल अवल जे तक़दुस खे बरक़रार रखंदे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल वाट ते हलंदे दीन इस्लाम जी सरबुलंदी लाइ कमु कनि। मेलाद जी महफ़िल दौरान मशहूर नात ख़्वानी करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान मुबारक में गुल निछावर कया। मेलाद जी महफ़िल में जमात कास्मिया जाती तालके जे अॻवान वॾे अंग में शिरकत कई।